मौजूद दोस्तों वीडियो ठाहिण जो हिकिड़ो नंढिड़ो मक़सदु आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी ख़बरूं गर्दिश कनि पियूं त फेसबुक मोनिटाइज़ेशन जेको कॉन्टेंट मोनिटाइज़ेशन जो ऑप्शन आहे पाकिस्तान में अलो थी चुको आहे। सो उन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि। अहिड़ो कुझु बि कोन्हे, पाकिस्तान में अञा कॉन्टेंट मोनिटाइज़ेशन नाहे आयो। हा, बाक़ी हिकिड़ी सूरत में तव्हांखे कॉन्टेंट मोनिटाइज़ेशन जो ऑप्शन मिली सघे थो। उहो ईअं त हिकु त तव्हांजे पेज ते जेको आहे त को बि कॉपीराइट जो इशू न हुजे। हिन खां अलावा नंबर 2 त जेको तव्हांजो पेज आहे उन में घटि 8 खां 10 वीडियो जेके आहिनि उहे तव्हांजो पंहिंजूं हुजनि, रियल कॉन्टेंट हुजे तव्हांजो। ऐं उनखां पोइ जेको तव्हां एडमिन कयो हिकिड़ो, उहो एडमिन तव्हांजो एलिजिबल कंट्री में हुजे। सऊदी अरब जीअं थी वियो, दुबई थी वियो, USA थी वियो, UK थी वियो, अमेरिका, माना जेके इहे मुल्क आहिनि जिते जिते एलिजिबल आहे सो उतां जो तव्हांजो एडमिन हुजे त उनखां पोइ तव्हांखे इहो कॉन्टेंट मोनिटाइज़ेशन जो ऑप्शन मिलंदो। ऐं जेकॾहिं उनखां पोइ बि तव्हांखे नथो मिले कॉन्टेंट मोनिटाइज़ेशन जो ऑप्शन, उनखां पोइ तव्हां सेटिंग में वेंदो। सेटिंग में वञी करे हेल्प एंड सपोर्ट में वेंदो। उते वञी करे तव्हां उन्हनि खे पंहिंजो मसइलो ॿुधायो त असांजो रियल कॉन्टेंट आहे ऐं असां रियल कॉन्टेंट जेको आहे अपलोड कंदा आहियूं। तो असांखे इहो ऑप्शन ॾिनो वञे। तो उनखां पोइ तक़रीबन 24 कलाक या 48 कलाक में तव्हांखे उन्हनि जो जवाबु अची वेंदो त तव्हांखे वाक़ई एलिजिबल आहियो या न आहियो।